वीडियो न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। मलीर खां ख़बर शामिल कयूं पिया। मुश्ताक गबोल जी रिपोर्ट मुताबिक़ मलीर जे इलाइक़े रज़ाकाबाद में हिक ई घर जा 3 ॼणा पीउ अहमद गबोल, पुट शकील गबोल ऐं संदसि माउ 2 महीननि खां बीमारी जे बिस्तरे ते पिया, जंहिं सबबि उहे शदीद मुश्किलातुनि जो शिकार थी विया आहिनि। उन सिलसिले में मलीर जे साहिबनि सां ॻाल्हाईंदे बीमारी में मुब्तला अहमद गबोल जे भाउ अब्दुल्ला ऐं अली मोहम्मद गबोल ॿुधायो त मुंहिंजो नौजवान भाइटो शकील केतिरे ई वक़्त खां मुख़्तलिफ़ मूज़ी बीमारियुनि में मुब्तला आहे, जंहिंजे इलाज लाइ हुननि पंहिंजो अल्लाह ताला विकिणी छॾियो आहे, पर संदसि पुट शकील हिन वक़्त बि कोमा में पियल आहे। परेशानीअ सबबि भाउ ऐं बाबे बि बीमारी जे बिस्तरे ते भेड़ा थी विया आहिनि। गुरबत ऐं बेरोज़गारी इलाज में रुकावट बणियल आहे। उन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त ग़रीब मिस्किन माण्हू मदद करे इलाज करायो वञे।